परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि खां मुंहिंजा प्यारा बच्चो कुझु सवालनि खे ॾिसंदा आया आहियूं। जीअं त यीशु मसीह जेको आहे छा उहो सभिनि जे लाइ आयो, हर हिकु जाति हर हिकु देश जे लाइ आयो। उन जे अलावा असां हिन ॻाल्हि खे बि ॾिठोसीं कि गुनाह त असां कया आहिनि, पोइ यीशु मसीह अची करे छो भुगतान करे। इन जे अलावा असां हिन ॻाल्हि खे बि ॾिठोसीं कि यीशु खे अची करे सज़ा भोगण जी छा ज़रूरत आहे। उहो अगरि जे परमेश्वर आहे ईअं ई चए माफ़ु करे छॾ त छा माफ़ु न थी वेंदो इंसानु। मुंहिंजा प्यारो हिन ॻाल्हियुनि खे असां ॾिठो आहे। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे ॾिसी सघंदा आहियो कि छो हुनजो भुगतान करणु ॾाढो ज़रूरी हुयो, छो उहो ईअं ई माफ़ु नथो करे सघे पियो, छो कि उहो पवित्र परमेश्वर आहे। मुंहिंजा प्यारा उन खां पोइ असां हिन ॻाल्हि खे पिछले समय में चयोसीं कि ॾिसंदासीं कि हिकु यीशु मसीह अकेलो हेॾनि माण्हुनि जे लाइ कीअं काफ़ी आहे। मतिलबु हिकु ॼणे जे बलिदान सां हेॾा माण्हू कीअं बची था सघनि पिया। हिकु ॼणो जेको आहे उहो सभिनि जी सज़ा कीअं खणी सघंदो आहे। अॼु असां हिन ॻाल्हि खे सम्झंदासीं ऐं ॾिसंदासीं। मुंहिंजा प्यारो हिन ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मां हिकु नंढे मिसाल जो इस्तेमालु कंदुसि। मञो कि हिकु पासे 100 जेके आहिनि ॾाढा वॾा गुनहगारनि खे रखियो वञे ऐं हिकु पासे हिकु 3 या 4 महीने जे नंढे ॿार खे, मासूम ॿार खे रखियो वञे, है न। ऐं इहो सवाल कयो वञे कि हे जेके 100 जेके गुनहगार आहिनि, जेके दरिंदा आहिनि, उन्हनि खे असां आज़ादु था करे छॾियूं पिया ऐं इन जे अलावा इन जी जॻह ते हिन मासूम खे मारे था छॾियूं पिया। मतिलबु हिननि खे आज़ादु ऐं इन्हनि जे बदिरां हिन मासूम जी जान था वठी छॾियूं पिया। त छा इहो सही थींदो? छा इहो करणु सही आहे? त तव्हां चवंदव कि न इहो कीअं सही आहे। हे 100 गुनहगार आहिनि, हे हिकु मासूम आहे, हिन मासूम खे कीअं मारे सघंदा आहियूं? हे गुनहगारनि जी जॻह ते इहो कीअं थी सघंदो आहे? अने मुंहिंजा प्यारो, मां थोरी देरि लाइ थोरो सवाल खे अञा गंभीर थो ठाहियां। असां 100 माण्हू चयोसीं, शायदि तव्हां इन जे करे ईअं था चओ पिया कि न हिन मासूम खे मारणु सही कोन्हे, है न। मां चवां थो पियो कि 2 लख माण्हू हिन पासे आहिनि ऐं हिन पासे हिकिड़ो इहो मासूम आहे जेको 4 महीने जो आहे। हाणे तव्हां छा चवणु चाहींदव कि हिन मासूम खे मारे छॾियूं ऐं हुन 2 लखनि माण्हुनि खे आज़ादु करे छॾियूं? मुंहिंजा प्यारा, मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव कि भैया तव्हां छा था ॻाल्हायो, मासूम खे कीअं मारे सघिबो आहे? भले 2 लख हुन पासे माण्हू आहिनि त दरिंदा आहिनि, त ग़लति माण्हू न, उन्हनि खे कीअं आज़ादु करण जे करे हिन मासूम खे मारे छॾियूं? मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में इहे ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं जेॾी महिल मां हिन ॻाल्हियुनि खे करे रहियो आहियां। मां थोरो सवाल खे अञा गंभीर थो कयां कि हिन पासे 5 करोड़ माण्हू हुजनि, हाणे तव्हां छा चवंदव? मूंखे ख़बर आहे मुंहिंजा प्यारो कि तव्हां हाणे बि इहो ई चवंदव कि भाई 5 करोड़ न 1000 करोड़ छो न हुजनि, त बि उन जी जॻह ते कि मासूम खे मारे न सघिबो आहे, छो कि उहो मासूम आहे। मुंहिंजा प्यारो, तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकु मासूम जी क़ीमत केॾी वॾी आहे कि उन जे साम्हूं 5 करोड़ न 50 करोड़ न 500 करोड़ माण्हू बि जेके आहिनि उहे फिका आहिनि। मुंहिंजा प्यारो, इहा ई त ॻाल्हि जेकी आहे मां तव्हांखे सम्झाइण थो चाहियां पियो कि हो यीशु मसीह जेको निर्दोष हुयो, जंहिंजे जीवन में कोई पाप न हुयो, उहो 1000 करोड़ लख माण्हुनि जे लाइ बलिदान थी सघंदो आहे, छो कि मासूम जी, निर्दोष जी क़ीमत ही एॾी वॾी आहे। मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में इहो सुवाल ईंदो, यीशु मसीह गुनहगार कोन्हे, उहो हिकदमि निर्दोष आहे, तव्हां कीअं था चई सघो पिया? मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे वचन मां खोले करे थो ॿुधायां, छो कि असां चयो होसीं कि असां ग्रंथनि मां ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं, है न। मां तव्हांखे वचन मां खोले थो ॿुधायां। ॾिसो छा थो चए, 1 पतरस उन जो 2 अध्याय उन जे 22 ऐं 23 में छा लिखियलु आहे। मां तव्हांखे वचन जो हवालो बि थो ॾियां ताकी तव्हां चेक करे सघो, मां ईअं ई कोन थो ॿुधायां पियो। उते लिखियलु आहे यीशु मसीह जे बारे में, उन कॾहिं बि पाप न कयईं, हुन जे मुंहं मां कॾहिं बि गंदी ॻाल्हियूं न निकितियूं, हो गारियूं ॿुधी करे साम्हूं वारनि खे गारियूं कोन ॾींदो हुयो, ऐं जॾहिं माण्हू उन्हनि खे दुख ॾिनो, उन्हनि खे सतायो, त हुन सचे न्यायाधीश जे हथ पंहिंजे पाण खे सौंपे छॾियईं। उहो कॾहिं बि कंहिंखे धमकियूं कोन ॾींदो हुयो। मुंहिंजा प्यारो, बाइबल यीशु मसीह जे बारे में चए थी पई कि हुन कोई बि गुनाह न कयो, हुन कोई बि पाप न कयो। उन जे अलावा मां तव्हांखे हिकु ॿियो बि थो हवालो ॾियां ताकी तव्हांखे विश्वास थी वञे कि मां जेको चवां थो पियो उहो बाइबल मां थो चवां पियो, पंहिंजी मन कड़क कहानी जेकी आहे उहो नथो ठाहे करे ॿुधायां पियो, है न। ॿियो जेको आहे उहो लिखियलु आहे 1 यूहन्ना जी पुस्तक जे अंदरि 3 अध्याय ऐं उन जो 4 ऐं 5 वचन। उते ईअं आहे कि जेको बि पाप करे थो उहो व्यवस्था जो उल्लंघन थो करे पियो, छो कि पाप त व्यवस्था जो उल्लंघन करणो आहे, नियमनि जो जेको तोड़े थो पियो उहो पाप थो करे पियो, है न। यीशु मसीह जे बारे में लिखियलु आहे, तव्हांखे ख़बर आहे कि यीशु मसीह इन जे करे प्रकट थियो ताकी पापनि खे खणी वञे, है न। ऐं उन जे स्वभाव में कोई भी पाप कोन्हे। बाइबल चए थी पई कि उन जे स्वभाव में भी कोई पाप कोन्हे, उन शरीर में भी कोई पाप न कई। मुंहिंजा प्यारो, बाइबल ॿुधाए थी पई छो कि उहो निर्दोष आहे, छो कि उहो मासूम हुयो, इन जे करे ही
हुन जो बलिदान जेको आहे उहो अॼोकी तारीख़ में कमु थो करे पियो, अॼोकी तारीख़ में उहो मान्य आहे, छो कि हिकु निर्दोष जी जेकी क़ीमत आहे उहा ॾाढी वॾी आहे। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे कहानी घड़े करे कोन थो ॿुधायां, इन जे करे मां तव्हांखे हे वचन खोले करे ॿुधाए रहियो आहियां, छो कि असां चयोसीं कि रस्तो जेको आहे उहो ग्रंथनि मां हुजणु घुरिजे, हुनजो सबूत हुजणु घुरिजे, हवा में ॻाल्हियूं कयल न हुजणु घुरिजनि। मुंहिंजा प्यारो, अॼोके समय में जेके ॿाहिरि प्रचारक आहिनि, जेके संत प्रचार करे रहिया आहिनि, उहे कॾहिं बि ग्रंथनि मां त असांखे ॿुधाइनि ई कोन था। अलावा हुनजे अलावा ग्रंथनि में जेके ॻाल्हियूं न लिखियल आहिनि उहे असांखे ॿुधाइनि था उंधियूं ॻाल्हियूं, जीअं त लिखियल ई कोन्हे किथे बि कि तव्हांजे सुठे कमनि जे द्वारा तव्हांजा पाप हटी वेंदा, पर अॼोकी तारीख़ में प्रचार थी रहियो आहे, तव्हां सुठा कयो, तव्हांजो जेके ग़लति आहिनि उहे हटी वेंदा। किथे लिखियल आहे? कंहिं ग्रंथ में लिखियल आहे? पर अॼोकी तारीख़ में माण्हू इन ॻाल्हि खे प्रचार था कनि, ऐं जेके सीरियस कोन आहिनि उहे इन ॻाल्हि खे बिना पढ़े विश्वास था कनि। मुंहिंजा प्यारो, ईअं विश्वास न कयो, इहो तव्हांजे जीवन जो सुवालु आहे। मुंहिंजा प्यारो, बाइबिल जे अंदरि यीशु मसीह जे चरित्र जे बारे में लिखियल आहे। उन चयईं कि मुंहिंजे मथां तव्हां साबित करे ॾेखारियो मां कॾहिं कुझु बि ग़लती कई आहे, त अहिड़ो दावो कंहिं बि न कयो, पर सिर्फ़ु यीशु मसीह कयईं। मुंहिंजा प्यारो, त मुंहिंजा प्यारो, असां ॾिठोसीं कि यीशु मसीह निर्दोष आहे, उनजे अंदरि कोई पाप कोन्हे, ऐं असां इहो ॾिठोसीं कि हिकु निर्दोष, हिकु मासूम जी क़ीमत केॾी वॾी थींदी आहे। इन जे करे हिकु यीशु मसीह अकेलो ई काफ़ी आहे, जेको बि हुनजे मथां विश्वास करे थो पियो, पोइ भले 5 लख माण्हू हुजनि कि 50 लख, उहे बची वेंदा। ईंदड़ समय में असां इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि यीशु मसीह त 2000 साल पहिरियों आयो धरतीअ ते ऐं बलिदान की, उनजो असरु हाणे कीअं थी सघंदो आहे। ईंदड़ समय में इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।